अॼु असांजी सिविल सोसाइटी ऐं अवामी प्रेस क्लब जो जेको एहतिजाज आहे उनजो मक़सदु हिकिड़ो ई आहे त असांजो सिंध ऐं मलीर जो हिकिड़ो तमामु बहितरीनु लेखक बहितरीनु असासो जंहिं रुठल शेर जी कहाणी खां वठी सस्ती जी वाट ताईं 12 किताबनि जो बाक़ाइदे ख़ूबसूरत लेखक आहे। अॼु उहो असांजो शऊर उहो असासो बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे ऐं सिंध हुकूमत खां असां मुतालबो पिया करियूं त असां जंहिं असासे खे इलाज मुआवज़े जे हवाले सां हिकिड़ो बहितरीनु तरीक़े सां नोटिस वठी करे कि ॿाहिरी मुल्क में उनजो सुठे तरीक़े सां इलाज कराए उन असासे खे इन क़ौमी असासे खे बचायो वञे ताकी उहो दुबारा पंहिंजी ज़िंदगी बहाल करे दुबारा पंहिंजो जेको रहियल कमु आहे उनखे पूरो करे सघे। उन पंहिंजे वस पंहिंजी मदद पाण हिकिड़ा तमामु तहक़ीक़ी ऐं तारीख़ी हिते इहो किताब हिते लिखिया आहिनि जेके सिंध हुकूमत जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि हुजणु खपे। उन कॾहिं ज़िंदगी में को मुआवज़ो सिंध हुकूमत सां न घुरियो, अॼु हू बीमारी जे बिस्तरे ते आहे। असां तमामु सिंध जो जेको बि शऊर आहे सिंध जो सिविल सोसाइटी मली जी सिविल सोसाइटी सरापा एहतिजाज आहियूं त उनखे फौरी तौर ते सिंध हुकूमत हिकिड़ो बहितरीनु खां बहितर इलाज मुआलज करे उनखे जेको सो दुबारा नई ज़िंदगी मुहैया करे ताकी दुबारा उहो हिकिड़ा बहितरीनु शाहकार हिकिड़ा तारीख़ी किताब शाया करे सघे। महिरबानी।